साईं तव्हां असां जेको साईं हाजी इलाही बख्श मंदरो साहिब जेको 1999 जे दौर में जेको तूफ़ान ऐं हवाऊं लॻी हुयूं उन टाइम में जेकी साईं इलाही बख्श मंदर साहिब रहमतुल्लाह अलैह जिन जेकी दुआ घुरी सिंध धरती लाइ उहे कहिड़ियूं टे दुआऊं हुयूं उन मां थोरो आगाह असांजा मुर्शिद करीम ऐं हुन सां साईं सां कठे हुअसि। साईं टे दुआऊं इहे घुरियूं त मुंहिंजो नबी पाक खां ख़ुशख़बरी मूंखे मिली आहे जंहिंमें अलाह पाक मुंहिंजूं टे दुआऊं क़बूल कयूं। हिकिड़ो त 99 वारो जेको तूफ़ान आयो उन में माण्हुनि खे ज़ीरे जी तरफ़ गिजनि बि पटियो, उते साईं बि मौजूदु हुआ। साईं चयो अॼु ॾींहं खां वठी गिज न सिंध में न हूंदी। ॿियो साईं फरमायो त इंडिया वारो बम एटम तयारु करे वेठो आहे, असांजी पाकिस्तान ते ग़ालिब कोन थींदो। टियों त साईं चयो अहिड़ो तूफ़ान बि कोन ईंदो, छो इहे साईं जूं जेके दुआऊं हुयूं सो क़बूल हुयूं। असीं साईं सां मौजूदु हुआसीं, इन जे करे त जेसीं अलाह वारा आहिनि तेसीं को बि ख़ौफ़ क़दुरु। बाक़ी दुनिया में लोॾा ईंदा आहिनि, लुॾंदो आहे माण्हू ॿुॾंदो कोन। त अलाह जे दोस्तनि जेकी ॻाल्हि कई आहे सो बर हक़ सची आहे।